ڪرمپور में صحافين पारां जावेद उस्मान बिजाणी शाहिद हुसैन नसीरानी ज़ुल्फ़कार अली मलिक ऐं ॿियनि जी अॻुवाणी में क़ंधकोट जे صحافين बकामुंद बंगवार सलीम मीरानी जी ऑफिस से शिकारपुर पुलिस जी बिला जवाब चढ़ाई صحافين खे गिरफ़्तार करण जी कोशिश ऐं कश्मोर में पंजाब पुलिस पारां कश्मोर जे सहाफ़ी ख़ानमुन शर ऐं घरवातियुनि खे खंबे गुम करण ख़िलाफ़ हाई स्कूल चौक खां टाउन ऑफिस करमपुर ताईं एहतजाजी रैली कढी वई। एहतजाज में शामिल सहाफ़िन शिकारपुर ऐं पंजाब पुलिस जी पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदे क़ंधकोट ऐं कश्मोर जे सहाफ़िन खे तहफज़ ऐं इंसाफ ॾियण जो मुतालबो कयो।